जी नाज़िम हाज़िर आहियूं नेशनल ऑनलाइन न्यूज़ सां खे नोश़रोफीरोज खां ख़बर ॾींदा हलूं त ठारोशाह में مسجد जे पेश इमाम क़ुरान जी तालीम वठण लाइ مسجد ईंदड़ 10 वरनि जी मासूम नैंगरीअ सां ज़बरदस्ती जिनसी ॾाढाई जी कोशिश कई आहे। नोश़रोफीरोज खां ज़मीर लुंड जी रिपोर्ट मुताबिक़ ठारोशाह में مسجد जे पेश इमाम पारां مسجد में तालीम वठण ईंदड़ 10 वरनि जी नैंगरीअ खे ज़बरदस्ती जिनसी ॾाढाई करण जी कोशिश कई। नैंगरीअ जे रड़िन ते मौलवी مسجد मां फरार थी वियो, जंहिं बाद नैंगरीअ जा वारस नैंगरीअ खे ठाणे ते वठी आया, जिते मौलवी ख़िलाफ़ MC दाख़िल कई वई आहे। ठारोशाह जे नासिर कॉलोनी में मोहम्मदी مسجد अंदरि مسجد जे पेश इमाम माशूक सोलंगी مسجد में दीनी तालीम वठण लाइ ईंदड़ 10 वरनि जी नैंगरीअ खे पाण वटि सॾाए ज़बरदस्ती जिनसी ॾाढाई करण जी कोशिश कई, जंहिं ते नैंगरीअ जे रड़िन ते पाड़े जा माण्हू مسجد में आया त मौलवी फरार थी वियो। उन मौक़े ते नैंगरीअ जे चाचे बाबर लंघियो معصوم भाटीअ खे वठी ठाणे ते पहुतो, जिते वाक़े जी MC दाख़िल कई वई आहे। ठाणे ते मौजूदु नैंगरीअ जो चवणो हो त मौलवी मूंखे पाण वटि सॾाए गलनि में चक पाता ऐं मूंखे ज़ख़्मी करे छॾियो, जंहिं ते आउं रड़ियूं कयूं। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त असां वाक़े जी MC दाख़िल कई आहे, जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ कार्रवायूं